Welcome to Time News Studios. You are watching BN. जेके भी उन वीडियो में एलिगेशंस हुयूं 100% सच आहिनि। उन्हनि पंहिंजी कमेटी ठाही, एक्सटर्नल कोई बि बंदो न हुयो, पंहिंजियूं ॻाल्हियूं पूरियूं करण लाइ, पंहिंजा रस्ता साफ़ करण लाइ मुंहिंजो इस्तेमालु कयो। हुननि पहिरियों मूंखां एग्री करायो कि हे तव्हां वीडियो ठाहियो ऐं मूंखे चयो वियो कि इहो इल्ज़ाम तव्हां हुसैन सिद्दीकी ते हणो त उन तव्हांखे इहो वीडियो करायो आहे। मां साफ़ मना करे छॾियो, पैसनि सां ख़रीद न करे सघिया मूंखे, त बाद में मूंखे ॿी साइड वठी करे मूंखे धमकियूं ॾिनियूं वयूं। तॾहिं बि जॾहिं मूंखे फ़र्क़ु न पियो त मूंखे अगवा करे 3 ॾींहं हॉस्टल ते बंदि करे रखियो वियो। 3 ॾींहं पूरो मूंखे प्रेशराइज़ कयो वियो हर तरह जो। इरफान समो खे जेके SSP आहिनि उनखे घुरायो ऐं उहे अची करे मूंखे धमकी था ॾियनि त मां तव्हांखे माराए छॾंदुमि, मां तव्हांखे खणाए छॾंदुमि। एॾो मूंखे प्रेशराइज़ कयूं हद खां वधीक जो मूंखे मजबूरन उहो बयानु ॾियणो पियो, मजबूरन। तव्हां मुंहिंजी रिटन स्टेटमेंट ॾेखारियो सभिनीनि खे, मां किथे न आहे लिखियो त इहे एलिगेशन्स कूड़ियूं आहिनि। जॾहिं अॼु असां इंसाफ़ जे रस्ते ते हलूं था, सचे रस्ते ते हलूं था, त असांजी सपोर्ट छो न आहे? छा इहो सिंध जी नियाणियुनि जे लाइ इंसाफ़ आहे? छा हिकु माण्हू अची करे ॿाहिरां इंक्वायरी कई? जॾहिं SSP इरफान समो कमेटी जो मेंबर ई न हुयो, उनखे छो घुरायो वियो? हू कहिड़े बेसिस ते असांखे धमकियूं थो ॾिए त फीमेल पुलिस जे थ्रू तव्हांखे खणाए वेंदासीं? हू द हेल इज़ ही? प्लीज़ CM साहब, इमरान खान सपोर्ट कयो असांखे ताकि पाकिस्तान खे बचाए सघो। IBA सखर ख़िलाफ़ शागिर्दाणियुनि जे वीडियो स्कैंडल वारो मामलो नओं रुख़ इख्तियार करे वियो। शागिर्दाणी बख्तावर सूमरो तरफ़ां IBA जी कमेटीज़ मेंबर्स, रजिस्ट्रार ऐं SSP सखर इरफान समो ते संगीन इल्ज़ाम। बख्तावर सूमरो चयो आहे त हुसैन सिद्दीकी ख़िलाफ़ वीडियो रिकॉर्ड करण लाइ मथसि दबाव विधो वियो। लालच ऐं धमकियुनि में न आयसि त 3 ॾींहंनि ताईं हॉस्टल में बंदि कयो वियो। SSP इरफान समो बि हॉस्टल ते अची धमकी ॾिनी त बयानु तब्दील न करण जी सूरत में मूंखे ऐं घर भातियुनि खे माराए छॾींदो। उन खां पोइ मजबूर थी ॿी वीडियो में हुसैन सिद्दीकी मथां इल्ज़ाम हयो। टाइम न्यूज़ सां ॻाल्हि ॿोल दौरान शागिर्दाणी बख्तावर सूमरो वॾे वज़ीर ऐं वज़ीर आज़म खे मुदाख़लत जी अपील कंदे चयो त IBA में करप्शन सूदो शागिर्दाणियुनि खे जिन्सी तौर हिरासां बि कयो वेंदो आहे। वीडियो स्कैंडल मामले जी अणधुरी जांच कराई वञे त अछा कारा पधरा थी वेंदा। मूं वटि वधीक सबूत आहिनि, उहे बि कमेटी आॾो पेश कंदसि। 20 माण्हू वेठा हुया, उन छोकिरी जा पेरेंट्स बि हुया, SSP साहब बि हुयो ऐं उन जे साम्हूं हिन छोकिरी जेका आहे इहो बयानु ॾिनो त इहो सॼो कुझु कराइण में हुसैन सिद्दीकी इन्वॉल्व हुयो। छोकिरी हॉस्टल ते रहंदी हुई ऐं इहे बरातियूं बि हॉस्टल ते ई रही आहे, त हुन ते कहिड़ो जेका आहे प्रेशर पियो। प्री प्लान्ड ड्रामो आहे जेको हिन यूनिवर्सिटी खे इमेज ठहियो आहे हेॾो पाकिस्तान में, इनखे डैमेज कजे। कोई जेकॾहिं हिन वटि सबूत आहे उनजी ॻाल्हि जेका आहे पिक्चर आहे उहो आहे उहो पेश करे। वार्डन्स बाक़ी जेके असांजी फीमेल फैकल्टी मेंबर्स जेके उते वार्डन्स आहिनि उहे ॿई हुयूं उते जेका आहे उमेदा ऐं उहे अवेलेबल हूंदियूं आहिनि जेका उनजी त ड्यूटी आहे। जेका इरफान समो साहब खे असां पंहिंजी कमेटी जी हेल्प जे लाइ घुरायो त जेका असां जेको शयूं आहिनि उन्हनि खे असां कंक्लूड करे सघूं। इहो सॼो रिकॉर्डेड वीडियो आहे, जेकॾहिं हाणे चवंदा त असां उहो सॼो हलाए सघंदासीं मीडिया ते। तव्हां किथे बि ॾिसो त को हिरासमेंट थी हुजे, को प्रेशर ॾिनो हुजे कंहिं, उहो त सॼो कुझु रिकॉर्डेड आहे असां वटि जेका आहे। IBA सखर जे रजिस्ट्रार ज़ाहिद खंड मुलाज़िमा बख्तावर सूमरो जे इल्ज़ामनि खे रद्द कंदे मामले खे प्री प्लान्ड ड्रामो करार ॾेई छॾियो। रजिस्ट्रार ज़ाहिद खंड जांच दौरान SSP इरफान समो खे शामिल करण जो एतराफ़ कंदे चयो आहे त बख्तावर सूमरो कमेटी मेंबर्स ऐं पंहिंजे वालिदैन अॻियां मञियो हो त हुसैन सिद्दीकी जे चवण ते एहतिजाजी वीडियो रिकॉर्ड कई। बख्तावर वटि अगवा ऐं हिरासा करण जा सबूत आहिनि त पेश करे। जांच दौरान बख्तावर सूमरो खां थियल सवाल जवाबनि जी वीडियो मौजूदु आहे, उहा बि मीडिया ते जारी करे सघिजे थी। कमेटी मामले जी तह ताईं पहुचण लाइ SSP सखर इरफान समो खां मदद वरिती हुई। टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे ज़ाहिद खंड चयो त हुसैन सिद्दीकी मथां संदसि वालिद बि केस दाख़िल करायो हो। हू न चाहींदो हो त हुसैन सिद्दीकी ऑस्ट्रेलिया मां ॾे वापसि अचे। वीडियो स्कैंडल जी जांच बाद कमेटी हुसैन सिद्दीकी ख़िलाफ़ कार्रवाई जी सिफारिश कई हुई। SSP सखर इरफान समो मामले खां अणॼाणाई ज़ाहिर कंदे मौक़िफ़ ॾियण खां इनकार करे छॾियो। ऐं हे हुसैन जे लाइ मां तव्हांखे ॿुधायां थी, इहो 2004 में
निसार सिद्दीकी साहब इन ते FIR कटवाई हुई। हिन पंहिंजे पीउ ते जेका ॿी शादी थियल हुई उन ते बि हमलो कयो हुयो ऐं उहा माई जेका आहे को इंचनि सां कोडर जेका आहे असांजे मालीगाह खते हुनखे हणे पियो। साईं हिनखे 7 ॾींहंनि लाइ बंदि कराए छॾियो। साईं न चाहींदो थे को ऑस्ट्रेलिया मां अचे ऐं हिते अचे जेका आहे त निसार सिद्दीकी न चाहींदो थे को हेॾे अचे जेका आहे त ऑस्ट्रेलिया मां। PTM जे नाले सां ठहियल यूनियन चए थी त असांखे नारो ॾियो। सॼे मुल्क में गोड़ आहे त असां कानून खां मथे आहियूं ऐं हिसाब वरितो पियो वञे। अशराफिया जे नंढे तबिके सॼे निज़ाम खे घेरे वरितो आहे। हिकु माइंड सेट आहे त पाकिस्तान रुगो नंढे तबिके जो आहे। असांजे इंसाफ़ जो निज़ाम ताक़तवर खे पकड़े नथो सघे। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त एहतिसाब ते गोड़ कंदड़ 3 ॾहाकनि खां हुकूमत करे रहिया हुआ। इक़्तिदार में अचण बाद अरब ऐं खरबपति थी विया पर हिसाब ॾियण लाइ तयारु न आहिनि। उहे पाण खे कानून खां मथे सम्झनि था। लाहौर में हाउसिंग स्कीम तक़रीब खे ख़िताब दौरान वज़ीर आज़म चयो त पघारदार तबिको सरकारी मुलाज़िम ऐं पोहरत डिफेंस जा बहरिया टाउन में घर नथा वठी सघनि। अधु कराची में कची आबादी आहे जिते के बि बुनियादी सहूलियतूं न आहिनि। कब्ज़ा माफ़िया हुकूमत ऐं ग़रीब माण्हुनि जी ज़मीननि ते कब्ज़ा कंदी आहे। 50-50 साल केसिस हलण सबबि कब्ज़ा ग्रुप सघारो थी वियो आहे। जज पुलिस ऐं कब्ज़ा ग्रुप गॾिजी वञनि था। कराची जे तक NA 249 ते वोट्स जी ॿीहर ॻणप तकरारी बणिजी वई। पीपल्स पार्टी खां सवाइ समूरिन पार्टीज़ ॻणप जो बाइकॉट करे छॾियो। नवाज़ लीग ऐं PTI सूधो बाइकॉट कंदड़ जमातुनि तरफ़ां RO ऑफिस में दरख़्वास्त जमा। मुतहिदा पाकिस्तान, पासपान, PSP ऐं आज़ाद उम्मीदवारनि जूं बि दरख़्वास्त ते सयूं थियल। बाइकॉट कंदड़ पार्टीज़ दरख़्वास्त में एतिराज़ वारिया आहिनि त पीपल्स पार्टी खां सवाइ ॿी कंहिं बि पार्टीअ खे फॉर्म 46 न ॾिनो वियो। वोट मैच करण लाइ बैलेट बुक जो काउंटर फाइल बि मौजूदु न हो। पोलिंग बैग ते का बि सील न हुई। अहिड़ी सूरत में वोट्स जी ॿीहर ॻणप जो हिसो नथो बणिजी सघिजे। इलेक्शन कमीशन जे अमले मुख़्तलिफ़ पार्टीज़ जे बाइकॉट बावजूदि वोट्स जी ॿीहर ॻणप शुरू करे छॾी। रुगो पीपल्स पार्टी जो उम्मीदवार ऐं पोलिंग एजेंट्स ॻणप दौरान मौजूदु। इलेक्शन कमीशन जे ज़रियनि जो चवणु आहे त पार्टीज़ जे बाइकॉट बावजूदि वोट्स जी ॻणप जारी रहंदी। नवाज़ लीग NA 249 ते वोट्स जी ॿीहर ॻणप दौरान मुक़ररु थियल RO खे जानिबदार करार ॾेई छॾियो। वोट्स जी ॿीहर ॻणप रोकण जो मुतालबो। नवाज़ लीग उम्मीदवार मिफ्ताह इस्माइल चयो आहे त RO काउंटर फाइल न पियो ॾेखारे। अहिड़ी ॻणप बेकार आहे। RO फॉर्म 46 ॾियण खां इनकार कंदे चयो त फॉर्म 45 जे बुनियाद ते ॿीहर ॻणप कयो। RO जो अहिड़ो अमल गैर क़ानूनी आहे। इलेक्शन कमीशन सिंध जी ऑफिस में हलंदड़ मज़ाक बंदि करे शफ़ाफ़ नमूने वोट्स जी ॿीहर ॻणप कराई वञे। PTI उम्मीदवार अमजद आफरीदी चयो आहे त इलेक्शन कमीशन सिंध मां इंसाफ़ जी उमेद न आहे। तारीख़ जी बदतरीन धांधली ज़रिए NA 249 जे अवाम जे हक़नि ते धाड़ो हयो वियो आहे। PTI NA 249 ते नंढी चूंड कलअदम करार ॾियण लाइ इलेक्शन कमीशन में दरख़्वास्त दाख़िल करे छॾी। PTI उम्मीदवार अमजद आफरीदी तरफ़ां जमा करायल दरख़्वास्त में ज़मीनी इलेक्शन धांधली सटियल करार। दरख़्वास्त में PTI मौक़िफ़ इख़्तियार कयो आहे त नंढी चूंड खां अॻु तक जा 17 वोट्स ॿियनि शहरनि में मुंतक़िल कया विया। तालीम खाते मां मनपसंद ऑफिसर्स खे घुराए प्रिज़ाइडिंग ऑफिसर बणायो वियो। केतिरनि पोलिंग स्टेशन्स ते एजेंट्स खे फॉर्म 45 न ॾिना विया। मुल्की तारीख़ में पहिरियों भेरो नौजवाननि लाइ कर्ज़ जी हद 5 करोड़ रुपयनि ताईं वधाइण जो फ़ैसिलो। नाणे खाते जे वफ़ाक़ी वज़ीर शौकत तरीन जी सदारत हेठि कामयाब नौजवान प्रोग्राम बाबति इजलास दौरान अहम फ़ैसिला। प्रोग्राम तहत रक़म जी विर्छ लाइ 4 मुख़्तलिफ़ कैटेगरीज़ तहत
पहिरीं कैटेगरीअ में 1 खां 5 लख रुपयनि ताईं माइक्रो फाइनेंसिंग कई वेंदी। ॿी कैटेगरीअ में 10 लख रुपयनि मां कर्ज़ वधाए 20 लख रुपया करण जो फ़ैसिलो। टीं कैटेगरीअ में रक़म जी हद 20 मां वधाए 2.5 करोड़ रुपया कई वई। चौथीं कैटेगरीअ में 5 करोड़ रुपयनि ताईं कर्ज़ ॾिनो वेंदो। प्रोग्राम तहत रक़म जी विछ वारे अमल में हंगामी बुनियादनि ते तेज़ी आणण जो इशारो। नाणे खाते जे वफ़ाक़ी वज़ीर शौकत तरीन चयो आहे त प्रोग्राम लाइ हिन ई साल जी बजट में रक़म रखी वेंदी। प्रोग्राम मुल्की मईशत ऐं इंडस्ट्रीअ लाइ इनक़िलाबी प्रोग्राम साबित थींदो। मनसूबे सां ज़राअत ऐं SME शोबे खे पेरनि ते बीहारण में मदद मिलंदी। सिंध जी निजी अस्पतालुनि में अॼु खां मुफ़्त में कोरोना वैक्सीन लॻाइण जो ऐलान। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि कोरोना टास्क फोर्स जे इजलास दौरान सूबे में आचर खां ईद जी मोकलुनि ताईं पाबंदियुनि में वधीक सख़्तियूं करण जो फ़ैसिलो। सुभाणे खां आचर ताईं सिजल थिए ताईं टेकअवे जी इजाज़त हूंदी। सिजल थिए बाद रेस्टोरेंट्स रुॻो होम डिलीवरी करे सघंदा। आम भापेडी शयुनि जा दुकान शाम 6 वॻे ताईं खुलियल हूंदा। ईद ते हॉक्स बे ऐं सी व्यू बंदि करण जो फ़ैसिलो। टास्क फोर्स जे इजलास खे ब्रीफिंग दौरान चयो वियो आहे त होटल में क्वारंटीना जूं सहूलियतूं बहाल कयूं पियूं वञनि। काल्ह खां कराचीअ में कोरोना जा केसिस वधी रहिया आहिनि। कराचीअ में कोरोना जा केसिस मस्बत अचण जी शरह 14.23 रिकॉर्ड। हैदराबाद में केसिस जी शरह 18.1 मां घटिजी 11.91 थी वई। वॾे वज़ीर तरफ़ां अस्पतालुनि में सहूलियतुनि जी खोट पूरी करण जी हिदायत। कोरोना केसिस खे डील कंदड़ समूरनि अस्पतालुनि जे औज़ारनि ऐं अमले जी ऑडिट कराइण जो हुकुम। मुल्क में कोरोना जा वार जारी। 24 कलाकनि में वधीक 108 मरीज़ हयाती विञाए वेठा। पंजाब सरकार तरफ़ां सूबे में अॼु खां 16 मई ताईं मुकमल लॉकडाउन जो ऐलान। खैबर पख्तूनख्वा में कोरोना केसिस वधण ते पंजाब जहिड़ियूं पाबंदियूं लागू। विटशा में एहसास सेंटर ते कोरोना SOPs मुकमल तौर नज़रअंदाज। सेंटर ते मास्क बिना औरतुनि जी पीह। सेंटर इंतज़ामिया समाजी विथीअ वारे उसूल ते अमल कराइण में बि नाकाम। हैदराबाद जे हाली रोड वारे इलाइक़े में SOPs जी भञकड़ी ख़िलाफ़ कार्रवायूं। ट्रैफ़िक पुलिस 1 दर्जन खां वधीक बसुनि, कोचुनि, 4 सीटर ऐं सुज़ुकियुनि खे चालान करे छॾियो। ट्रैफ़िक अमलदारनि जो चवणु आहे त चालान थियल गाॾियुनि में गुंजाइश खां वधीक मुसाफ़िरनि खे विहारियो वियो। समाजी विथी बरक़रार न रखी वई ऐं मुसाफ़िरनि खे मास्क बि पातल न हुआ। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में फायरिंग जे वाक़िअनि में नींगरे सूधो 5 ॼणा मारिजी विया। ॾखण भरिसां जवाबपुर में चांडिया बिरादरी जी ॿिनि में पुराणे तकरार तां 2 ॼणा मारिजी विया। अलाह वधायो ऐं इरफान चांडियो अदालत में हाज़िरी ते वञी रहिया हुआ त रस्ते ते हथियारबंदनि खेनि गोलियुनि जो खाज बणायो। फायरिंग में 3 औरतूं ज़ख़्मी। सखर भरिसां ॻोठ धारेजो में चाचनि कारनि जी तहमत मढ़े 15 वरनि जी भाइटी माजिदा खोसो खे क़त्ल करे छॾियो। कराची जे इलाइक़े बाग कोरंगीअ में फायरिंग जे वाक़े में 1 ॼणो मारिजी वियो। राधण भरिसां ॻोठ कलराई खोसा में ॿारनि जी ॻाल्हि तां छेड़ो। फायरिंग में नौजवान मोहम्मद हसन क़त्ल। लाड़काणो भरिसां राइस कैनाल में वेझण दौरान 2 नींगर बुॾी फौत। 10 सालनि जो ज़हीर लिगारी ऐं 12 वरियनि जो गुलशन लिगारी कैनाल में वेझी रहिया हुआ त ऊन्हे पाणीअ में वञण सबबि बुॾी विया। इलाइक़े वासियुनि गॾियल कोशिश सां नींगरनि जा लाश कढी वरिता। अस्पताल में ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारसनि हवाले। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त भैंस कॉलोनी वासी 2 नींगर पाण में सोट हुआ। हिक ई वक़्तु 2 नींगरनि जा लाश पहुचण ते घरनि में कोहराम बरपा। हैदराबाद के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में इंतज़ामिया गटरनि जा खुलियल मुंहं बंदि न कया। बाईपास वारे इलाइक़े में नींगर खुलियल गटर में किरी फौत। नींगर रोड ते खुलियल गटर में किरी पियो त इलाइक़े वासियुनि खेसि बेहोशी जी हालत में कढी वरितो। नींगर सजाद पंवर अस्पताल लेंदे दम ॾेई छॾियो। अस्पताल में ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारसनि हवाले।
इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त केतिरनि ई इलाइक़नि जे रस्तनि ऐं घिटियुनि ते गटरनि जा मुंहं खुलियल आहिनि। शिकायतुनि बावजूदि इंतिज़ामिया गटरनि जा मुंहं बंदि न कया। नतीजे में वधीक हिकु नींगर हयाती विञाए वेठो। रहवासियुनि तरफ़ां संगीन लापरवाही जो नोटिस वठी ज़िम्मेवार अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो।